المتقون صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود مجھے بھی بھدے اللهم صل على سيدنا ومولانا محمد الفاتح لما أغلق والخاتم لما سبق ناصر الحق بالحق والهادي إلى صراطك المستقيم وعلى آله حق قدره ومقداره العظيم حمد و صلاة کے بعد حضرات علماء ذی وقار جو کی اساں جی پروگرام جا ان محفل جا مورئی مہمان خاص اساں سان گڈ نہ بلکہ اساں کے وٹھی اچن وارا سائیں پیر طریقت رہبر شریعت ابو عثمان قبلہ سائیں سید محمد عاصم علی شاہ جیلانی ऐं सदर बिरादर मुकर्रम असांजो मेहरबान हज़रत साईं क़िबला सैयद मोहम्मद आदिल अली शाह जीलानी दामत बरकातुहुल आलिया ऐं मुंहिंजा सिकंदरी उलमा सगोरा साईं मोहतरम गुल हसन कादरी सिकंदरी साहब मौलाना मोहम्मद मारूफ सिकंदरी साहिब कादरी दामत बरकातुहुल आलिया तमाम प्यारी जमायत सभिनी जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मूंखे यादि अचे पियो त मां हिते अॻे आयो आहियां हिकु दफ़ो अलाए न अलाए मां भुलियो साईं शफ़क़त हुसैन शाह सां हिते असां प्रोग्राम कयो आहे न अच्छा पोइ मां हिते न आहियो मूंखे यादि अचे थो आया ऐं पोइ अहिड़ी काज आया ॿाहिरां को ॿियो इलाइक़ो हुयो तव्हांजे पार में किथे सही तो चो अहिड़ो ई को माहौल हो माशाअल्लाह साईं सैयद शफ़क़त हुसैन शाह साहब गॾु हुया माशाअल्लाह ये सुख वाहण न है बाबा ये आबाद वाहण सम्झो था हा सुख जी बीमा न हुआ वो हमरा सुख थी वेंदो आहे का शइ सुकी वेंदी आहे सुख वाहण न है आबाद वाहण माशाअल्लाह एॾी ख़ूबसूरत मस्जिद ठही पई आहे आली शान ऐं महबूब जा हिते परवाना वेठा जमा सगोरी तव्हां सां जेको वाइदो कयो अल्हम्दुलिल्लाह टाइम ते असां हाज़िर थी चुका आहियूं तव्हां प्यारी जमात जी आॾो हाणे सभ खां पहिरियां घुरो दुआ अल्लाह ताला मूं फ़क़ीर खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनीनि खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल जी अल्लाह तौफ़ीक़ अता फ़रमाए हक़ीक़त पुछो त तव्हां ऐं असां अल्हम्दुलिल्लाह निस्बत वारा आहियूं हर हवाले सां बेनिस्बत आहियूं अल्लाह जे हबीब सां असांजी निस्बत वा बद मज़हब कोन आहियूं न को वहाबी न को शिया न को वहाबिन जा यार न को शियन जा यार जेको अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो आहे उन अक़ीदे ते हलण वारा आहियूं को कादरिया को नक्शबंदिया को सोहरवर्दिया को चिश्तिया इहे महज़ निस्बतूं आहिनि पर असुल जेको तव्हां ऐं असांजो संग आहे यानी तअल्लुक़ आहे मिठड़ी आहे उहा तव्हां ऐं असांजी जेका असुल मिठड़ी ऐं तअल्लुक़ आहे उहो आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नारो जो अल्हम्दुलिल्लाह तव्हां सुन्नत जमायत सां तअल्लुक़ रखंदा आहियो असीं समूरा अहले सुन्नत व जमात सां तअल्लुक़ रखूं था यादि रखिजो त दुनिया में इन खां वॾो को ॾाज आहे ई कोन जो मुस्तफ़ा करीम जो उम्मती बि हुजे ऐं सुन्नत जमायत मां उन जो तअल्लुक़ हुजे
छो त महबूब जा उम्मती सदाइण वारा कूड़ा माण्हू बि आहिनि। पोइ कूड़ ऐं सच में जेका आहे फ़र्क़ु, कूड़ ऐं सच जी जेका सुञाण आहे उहा ईअं थींदी आहे त बाबा सच हूंदो त कूड़ जी ख़बर पवंदी, कूड़ हूंदो त सचे जी ख़बर पवंदी। सो अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत व जमात सां तव्हां असांजो ताल्लुक़ आहे। सो मां निस्बत जी थो ॻाल्हि कयां। अल्हम्दुलिल्लाह सोणे सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु जो महीनो आहे ऐं अल्लाह कयो त के घणा ॾींहं बि कोन गुज़रिया आहिनि, ताज़ो ताज़ो सोणे सिद्दीक़ जो उर्स गुज़रियो आहे। अॼु दिलि चवे थी त सोणे सिद्दीक़ जो मक़ाम तोखे अर्ज़ु करे छॾियो। चवंदा आहिनि 4 ॼणा थालीअ में चङा माशाअल्लाह। मां यको हफ़्तो हुयुसि परते जुमो पढ़ाए निकिरी वियुसि बदीन ॾे। तव्हां उॾे बि जलसा ॾिठा हूंदा, एकड़नि में जलसा थियनि था, हज़ारे माण्हू अचनि था। उते बि मूं इहा ॻाल्हि कई ऐं तव्हांजे बि साम्हूं मां ॻाल्हि करे छॾियां। ऐं मूंखे इहा ॻाल्हि कंदे कॾहिं बि माण्हू कीबाईंदो आहे न, मां कीबाईंदो कोन इहा ॻाल्हि कंदे। जेका हक़ीक़ी ॻाल्हि आहे उहा हीअ आहे त लखे माण्हुनि जा इज्तिमा ॾिसूं था, हज़ारनि माण्हुनि जा। माना मूं 4 जलसा कया, जुमो पढ़ाए, छंछर जी राति जलसो कराए। मां 2.5 एकड़ में साईं खे ॿुधायो 2.5 एकड़ में पिंडाल ठहियल हो, भरियल हो। वरी आयुसि ॾींहं जो ख़लीफ़ो पीर सईं रोज़े धणी जो ख़लीफ़ो सारंग फ़कीर रहमतुल्लाह अलैह, उते बि 1.5 एकड़ जो को शयल हो माशाअल्लाह। रुगो पिंडाल सॼो न, पिंडाल जंहिंमें अवाम वेठी, उते मूं इहा ॻाल्हि कई। वरी टंडे बागे जे भरिसां राति जो जलसो कयो माशाअल्लाह। लगारी फ़कीर हा, ॻोठ पहलवान लगारी, उते बि जलसो कयो माशाअल्लाह, वॾो पिंडाल हो। वरी आयुसि ॾींहं जो कलो को ॾींहुं मटियारी जे भरिसां, उते अहले सुन्नत व जमात जा जेके असांजा आलिम आहिनि उन्हनि प्रोग्राम करायो। उते हुयासीं, उते माशाअल्लाह वॾी जमात आई। राति वरी कलो के ॾींहं में चंबड़ शहर में टंडे अलाह यार जे भरिसां वरी उते बि हुयासीं, वॾी जमात हुई। हाणे हिते बि आया आहियूं त मां अंग खे कोन ॾिसंदो आहियां, मां मुस्तफ़ा करीम जे नंग खे ॾिसंदो आहियां त हे मुस्तफ़ा करीम जा उम्मती आहिनि। अबा लख में भी महबूब जे दीन जो पैगाम ॾियणो आहे, हज़ारनि में भी महबूब जे दीन जो पैगाम ॾियणो आहे, सवन में भी महबूब जे दीन जो पैगाम ॾियणो आहे। मक़सदु अवाम सां माना घणाई सां या क़िल्लत सां या कसरत सां न आहे, असुल आहे मुहबत, असुल आहे हबीब जे दीन जो पैगाम। तव्हांजा चेहरा ॿुधाइनि पिया सुभान अल्लाह त अवां आशिक़े रसूल आहियो, मुस्तफ़ा जा परवाना आहियो। हाणे दुरूद पाक ॿुधायो त मां तव्हांखे क़ुरान ॿुधायो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरी दुरूद सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे, वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि व सद्दक़ बिही उलाइका हुमुल मुत्तक़ून। छॾे दे सूरत हलाइण जे बाबा में तो सही थो हलाई, बिल्कुलु सही। छॾे ॾिस सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां, जीअं हलाई पियो ईअं ई हलाए, ठीकु आहे। सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे। अब तवज्जो हेॾा फरमायो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे। आयत मुख़्तसर आहे, इन मुख़्तसर आयत में अल्लाह तबारक व तआला 2 हस्तियुनि जो ज़िक्र फरमायो आहे। अल्लाह ताला फरमायो हिकु उहा हस्ती आहे जेका हक़ जो पैगाम खणी करे हिन जहान में तशरीफ़ खणी आई आहे। निमाज़ हक़ आहे, अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम नमाज़ जो पैगाम खणी आया। ज़कात हक़ आहे, हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व
व आलिहि वसल्लम ज़कात जो पैगाम खणी आया जिहाद हक़ वा हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहाद जो पैगाम खणी आया वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि अल्लाह ताला फरमायो हिक उहा हस्ती आहे जेका हक़ जो पैगाम खणी करे आई आहे इनमा मुराद मुंहिंजो हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा करीम अहमद मुख़्तार बिन हस्तिन जो ज़िक्र रब फरमायो ऐं उन्हनि मां पहिरीं हस्ती उहा हुआ अल्लाह ताला फरमायो वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि हिक उहा हस्ती जेका हक़ जो पैगाम खणी न जहान में आई आहे ऐं वरी ॿी हस्ती जंहिंजो ज़िक्र अल्लाह तबारक व तआला महबूब जे ज़िक्र सां गॾो गॾु क़ुर पाक जे इन आयत में फरमायो आहे अल्लाह ताला फरमायो वसद्दक़ बिही ऐं ॿी वरी उहा हस्ती आहे जंहिं मुस्तफ़ा जे इन पैगाम जी तस्दीक़ कई आहे इनमा मुराद हज़रत अबू बकर सिद्दीक़ अल्लाह ताला फरमायो हक़ जो पैगाम खणी अचण वारो यानी आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाद जो पैगाम खणी अचण वारो आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़कात जो पैगाम खणी अचण वारो आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहाद जो पैगाम खणी अचण वारो आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्तफ़ा करीम हक़ जो पैगाम दो पर हबीब जे निमाद जी तस्दीक़ सिद्दीक़ कई आहे मेराज जी तस्दीक़ सिद्दीक़ कई आहे ज़कात जी अव्वल तस्दीक़ हज़रत सिद्दीक़ कई आहे जिहाद जे पैगाम जी अव्वल तस्दीक़ मुंहिंजे सोने सिद्दीक़ अकबर फरमाई आहे रब मुस्तफ़ा जे ज़िक्र सां गॾु सोने सिद्दीक़ जो ज़िक्र फरमायो आहे ॾिसो त सही तवज्जो क़ुरान तवज्जो जो तालिब आहे छो त क़ुरान छा आहे हिन वक़्त में ईअं सम्झो त मज़लूम खां मज़लूम जेकॾहिं कंहिं किताब खे असां ॻणियूं न त पोइ मुंहिंजा भाउ दी त उहो कलामुल्लाह क़ुरान मजीद आहे क़ुरान मजीद आहे जंहिंखे तव्हां असां माशा अल्लाह हाणे हेॾे मां वेंदुसि त पोइ टाइम मुंहिंजो घणो हलियो वेंदो पर असुल ॻाल्हि ॿुधायां असां उन क़ुरान खे रखियो आहे छा लाइ कसम लाइ फ़ैसिलनि लाइ कूड़ा कसम खणण लाइ अजाया कसम फ़ैसिलनि में वॾेरनि जे ओताकुनि ते क़ुरान खॼंदा आहिनि असां रुॻो क़ुरान इन लाइ रखियो आहे बसि ॿियो कमु कोन्हे अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि हक़ जो पैगाम खणी अचण वारो हबीब अकरम आहे ऐं हक़ जी तस्दीक़ करण वारो हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर आहे अल्लाह ताला ॿिन्हिनि लाइ लफ़्ज़ हिकिड़ो ज़िक्र फरमायो अल्लाह ताला फरमायो आहे अल्लाह ताला ॿिन्हिनि लाइ लफ़्ज़ तोड़े जो ॿिन्हिनि ते दलालत करे थो पर अल्लाह ताला लफ़्ज़ ॿ अलॻि अलॻि कोन आंदा अल्लाह ताला लफ़्ज़ हिकिड़ो ज़िक्र फरमायो आहे रब फरमायो आहे इहे ॿई ॼणा यानी मुंहिंजो महबूब ऐं हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हुम मुत्तक़ी ऐं परहेज़गारनि मंझां आहिनि हुमुल मुत्तक़ून इहे ई मुत्तक़ी आहिनि इहे ई परहेज़गार आहिनि अदा तक़वा त मुंहिंजे महबूब जे दर तां मिलंदी आहे मुस्तफ़ा त इमामुल मुत्तक़ीन आहे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सय्यदुल मुत्तक़ीन वल मुरसलीन आहे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम कुल्ल काइनात जो सरदार आहे अल्लाह तबारक व तआला हज़रत सोने सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे लाइ ऐं मुस्तफ़ा करीम लाइ जेको लफ़्ज़ ज़िक्र फरमायो उलमा इहा ॿोली सम्झनि था तव्हां सम्झी कोन सघंदव पर मां इशारो थो ॾियां मुंहिंजा भाउ अदीद अल्लाह तबारक व तआला सिद्दीक़ खे बि हिकु लफ़्ज़ में ज़िक्र फरमायो मुंहिंजे महबूब मदीने वारे जे लाइ बि इशारे जे लाइ उहो साॻियो लफ़्ज़ ज़िक्र फरमायो छो छाजे करे असुल में राज़ ही आहे लफ़्ज़ बि हिकु आहे हक़ीक़त में इते ज़ातूं ॿ कोन आहिनि ज़ातूं ॿ कोन आहिनि असुल में इते ज़ात हिकु आहे जेका आमिना जे लाल जी या सोणो सिद्दीक़ मुस्तफ़ा जी ज़ात में फना थियल आहे वजूद त अलॻि आहे
सिद्दीक़ जो वजूद पंहिंजो आहे, आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वजूद पंहिंजो आहे, नूरी वजूद आहे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वजूद में हक़ीक़त में जुदा जुदा आहिनि, पर हिते लफ़्ज़ मां आलिम फरमाइनि था इहो इशारो मौजूदु आहे। पोइ तव्हां छा चवंदा आहियो? तसव्वुफ़ जी ॿोली में चवंदा आहिनि बाबा ही फना फि शैख़ आहे, पंहिंजे मुर्शिद में फना थियल आहे। बाबा ही जेको आहे इन जी मंज़िल फिलाणी आहे, ही जेको आहे सो फना फिर रसूल आहे, हे रसूल पाक जी ज़ात मुबारक में फना थियल आहे। ये उम्मत में सभ खां पहिरो फना फिर रसूल जो मक़ाम मिलियल आहे त उहो सोणे सिद्दीक़ अकबर खे मिलियल आहे। सभु चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। दुरूद सब कौन था पढ़ो सल्लल्लाहु। शौक़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। ये अथई मुझे महबूब जा यार असहाब सगोरा जो सुभान अल्लाह। असहाबन सां जेके मोहब्बत हथ मथे करे हक़ चार यार जो नारो आहे। चओ चओ हक़ चार यार। लॻी तुंहिंजी तार जल खे दुनिया में उहे दीवाना, लॻी तुंहिंजी तार आजल खे दुनिया में उहे दीवाना। असहाबी पहिरों नंबर अशद वारी आंगुर मथे करे पहिरें जो इशारो कजां। असहाबी पहिरों नंबर प्यार में परवाना, लगी तुझे तार आजन के दुनिया में उहे दीवाना। असहाबी पहिरों नंबर प्यार में परवाना, लगी तुझे तार आजन के यूसुफ यार होई हिकड़ी ज़ुलेखा हैरा। यूसुफ यार होई हिकड़ी ज़ुलेखा हैरा, पर मदनी लय मुल्क चरियो, मदनी लय मुल्क चरियो। मलाइक भी मस्ताना, लगी तुझे तार आजल के जो दुनिया में उहे दीवाना। असहाबी पहिरों नंबर प्यार में परवाना, लगी तुझी तार आजल के। अल्लाह ताला कुरान पाक में पाण आयतों नाज़िल फरमायो। फ़कीर हक़ नबी सिकंदरी तारीफ़ करण वारो नाहे, मुंहिंजा भाव दी त इन जी इंशा मुंहिंजे तरफ़ खां नाहे, मौलाना गुल हसन सिकंदरी साहब जे तरफ़ खां इहा इंशा नाहे, हज़रत साईं मोहम्मद आदिल अली शाह जे तरफ़ खां इहा नाहे, या अहले सुन्नत व जमात जे कंहिं आलिम पंहिंजे तरफ़ां इंशा कान कई आहे। कलाम मुंहिंजे रब ज़ुल जलाल जो आहे। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में आयतूं नाज़िल फरमायो। अल्लाह ताला फरमायो अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाह बिअमवालिहिम व अनफुसिहिम अअज़मु दरजतन इंदल्लाह व उलाइका हुमुल फाइज़ून।
सवाल जो जवाब ॾिजां मां तर्जुमो पोथो कयां अबा अल्लाह आलिमुल गैब व शहादत आहे या न चओ चओ अल्लाह आलिमुल गैब व शहादत चओ चओ आहे हिकिड़ा अहिड़ा माण्हू अचणा हा हिकिड़ा माण्हू अहिड़ा अचणा हा अबा मुंहिंजे महबूब जी ज़ात ते त खणी कंहिं चंड्रे खे एतिराज़ हुजे बि सही चंड्रा आहिनि ज़माने में जिन खे एतिराज़ आहे जेके चवनि था त नऊज़ बिल्ला महबूब खे भित जे पुठियां जी बि ख़बर कान्हे नऊज़ बिल्ला सुम्ह नऊज़ बिल्ला मुंहिंजो इहो मौज़ू न आहे हिते त के चंड्रा हूंदा पर इहे साॻा चंड्रा इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त अल्लाह जी ज़ात आलिमुल गैब व शहादत आहे अल्लाह लाए शाहिद तुझे मुताबिक गायब तुझे मुताबिक अल्लाह लाए तो कुल्लु शुहूद ही शुहूद हुआ रब लाए का भी शे गायब नाए पर आलिमुल गैब व शहादत यह कुरान पाक सिफत जिक्र फरमाया मुझे मिठड़े अल्लाह जे इल्म में आ कदीमी अज़ली अबदी इल्म में आ एड़ा बचंडरा अचण वारा हन जेके मुझे महबूब जे प्यारन सहाबन यारन जे ईमान ते एतराज़ कंदा रब अगी उन्हनि जे ईमान जी गवाही पाण ॾेई छॾी मौला खे मालूम अल्लाह खे ख़बर तॾहिं रब फरमायो अल्लज़ीना आमनू ओ उहे जिन ईमान वरितो ॻणींदो हलजा ॻणींदो हिकु वहाजरू जिन हिजरत कई वजाहदू फी सबीलिल्लाह जिन जिहाद कयो आहे वरी अहिड़ा बि चंड्रा अचणा हा साॻा हल जेके चवनि पिया या हींअर चवनि था त न ॾोकड़ लाइ जिहाद कयूं पैसे लाइ जिहाद कयूं कुर्सीअ लाइ जिहाद कयूं माना मञनि था त हा बढ़िया जिहाद कयूं पर न लालच में लालच हुयनि त सुभाणे हुकूमत मिलंदी ठहंदी पोइ उनजे करे उन्हनि ईमान आंदो पर अल्लाह तबारक व तआला इन्हनि सभिनीनि वहमनि खे दूर फरमाए छॾियो आहे अल्लाह ताला फरमायो अल्लज़ीना आमनू मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि ईमान आंदो आहे अल्लाह ताला उन्हनि लाइ ईमान वारी सिफ़त साबित फरमाई आहे वहाजरू ऐं हिजरत वारी सिफ़त अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे लाइ साबित फरमाई आहे वजाहदू अल्लाह ताला फरमायो आहे उन्हनि जिहाद ॾोकड़ लाइ कोन कयो आहे पैसे लाइ कोन कयो आहे कुर्सीअ लाइ कोन कयो आहे रब फरमायो आहे फी सबीलिल्लाह मां अल्लाह जी रज़ा ख़ातिर जिहाद कयो आहे अॻे ई रब ज़ुल जलाल ॼण त उन जो रद्द फरमाए छॾियो मुंहिंजे मिठड़े अल्लाह खे मालूम आहे ईमान वारी सिफ़त मुंहिंजे महबूब जे सहाबनि लाइ क़ुरान साबित फरमाई आहे हिजरत वारी सिफ़त क़ुरान साबित फरमाई आहे जिहाद फी सबीलिल्लाह जिहाद लिल कुर्सी ला वला लिल मुल्क ला कंहिं मुल्कियत लाइ ॾोकड़ लाइ मनसब लाइ न अल्लाह ताला फरमायो उन्हनि जो कुझु कयो आहे फी सबीलिल्लाह मां अल्लाह जे वाटनि लाइ कयो आहे मां रब जी रज़ा लाइ कयो आहे अल्लाह ताला वरी उन्हनि जे लाइ अॻिते छा इरशाद फरमायो वरी अहिड़ा बि माण्हू अचण वारा हा जेके ईमान त मञनि पिया हिजरत त मञनि पिया ऐं चवनि पिया त हा जिहाद बि कयूं पर वरी अॻिते आया खुटी पिया चई न महबूब जे वञण खां पोइ न ऊज़ बिल्ला सुम न ऊज़ बिल्ला नकले कुफर न बाशत हबीब खां फिरी विया हुया हबीब जॾहिं जहान छॾियो मुस्तफ़ा जॾहिं पर्दो फरमायो त उन वक़्त में को हिकु या ॿ उन्हनि जे बकौल बसि मुस्लमान बचा नऊज़ बिल्ला ॿिया सभु फिरी विया पर मां जेॾी महिल क़ुरान पाक खां पुछियो त क़ुरान पाक फरमायो इन साॻी आयत में अल्लाह ताला फरमायो अअज़म दरजतन इंदल्लाह अल्लाह फरमायो इहे महबूब जा जेके सहाबी अथव इन्हनि जो रुतबो रब वटि तमामु वॾो आहे मुस्तफ़ा जी हयातीअ में बि वॾो आहे त मुस्तफ़ा जे पर्दे फरमाइण खां पोइ बि सहाबिन जो रुतबो रब वटि तमामु वॾो आहे मौला माण्हू चवनि था त इहे नाकाम थिया माण्हू चवनि था त हुकूमतूं कोन हलाए सघिया माण्हू चवनि था त न न उन्हनि का इस्लाम जी ख़िदमत कान कई अबा जेकॾहिं मुक़यद हुजे हा अल्लाह ताला फरमाए हा इन जॻह ते त आज़म दरजतन
फी हयातिन नबी इंदल्लाह ईअं को हुकुम नाज़िल थी हा इनखे को क़ैद लॻी वञे हा को क़ैद माना सॼो कुर्फ़ लॻेसि हा को तालो लॻे हा जेको इनखे सोड़ो करे मुक़यद करे हा त हबीब जा ग़ुलाम इन्हनि जो रुतबो रब वटि आहे पर हबीब जी ज़ाहिरी हयाती ताईं आहे पोइ कोन्हे न न अल्लाह ताला फरमायो अअज़म दरजतन इंदल्लाह मुतलक़ रब ऐलान फरमाए छॾियो त मुंहिंजे महबूब जे यारनि जो रुतबो मां रब वटि तमामु वॾो आहे मतां नाकाम सम्झो अथई इन्हनि खे ई महबूब जा यार सभु कामयाब ऐं कामरान अथव बसि हाणे आबाद वहण वारा तूं मूंखे एतिरो जवाबु ॾे त मवाली सचो या क़ुर सचो कोन था ॻाल्हाइनि जेके चवनि था क़ुर सचो आहे उहे ॻाल्हाइनि ॿिया न ॻाल्हाइनि बाबा अबा घरड़ घोट वारो मवालो सचो या क़ुर पाक सचो क़ुर सचो आहे न भला कॾहिं गौर कयो अथई कॾहिं गौर कयो अथई इहे सिफ़तूं मां बयान त करे छॾियूं अॼु मूंखे ॿी बि आहे त पढ़णी आहे टी बि पढ़णी आहे चौथी पढ़णी आहे पंजी पढ़णी आहे क़ुर जो आहे तो क़ुर ॿुधंदव न मूंखे क़ुर पढ़णो आहे तव्हांजे साम्हूं पर उन खां अॻु मां तव्हांखे ॿुधायां आख़िर उहो राज़ कहिड़ो हो जो अल्लाह सी तारीफ़ पियो करे महबूब जे यारनि जी अबा कुझु हुयो त तॾहिं तारीफ़ कई पई ईअं वांगुरु वो राज़ कहिड़ो वो आयत जे तर्जुमे में ॿुधायो मां ईमान हुयुनि हिजरत हुयनि जिहाद हुयुनि ऐं फी सबीलिल्लाह सभु कुझु पे कयूं पर इहा सवली ईअं सम्झ त क़ुर पाक जी इन आयत जो सॼो जेको मफ़हूम आहे न उहो मफ़हूम वरी मरहूम ग़ुलाम नबी महेसर पंहिंजनि लफ़्ज़नि में बयानु कयो आहे कोन था चवनि सुभान अल्लाह मरहूम थो चवे भल महेसर मेरड़ो मंदड़ो गंदो गरड़ो जी भल महेसर मेरड़ो मंदड़ो गंदो गरड़ो जी ईअं सुठा आहियूं सलामत इश्क जो ज़रड़ो हुजे ईअं सुठा आहियूं सलामत इश्क जो दरड़ो सब जो भल महेसर मेरड़ो मंदड़ो गंदो गरड़ो जे भल महेसर मेरड़ो मंदड़ो गंदो गरड़ो जे ईअं सुठा आहियूं सलामत इश्क जो दरड़ो जे ईअं सुठा आहियूं सलामत इश्क जो दरड़ो जे इश्क इंसान को मक़बूल शाइर थे नथो ऐं रसूलुल्लाह जो ख़ादिम रिटायर थे नथो सुभान अल्लाह कहना चाहिए यार चओ सुभान अल्लाह इन्हनि घोर वारनि खे ठहिजो यार कोन ठही सघंदासीं क़ुर ॿुधाइणो आहे रखंदा वञो मथो बि ईअं न कयो रखंदा वञो हलंदा वञो इश्क इंसान को मक़बूल शाइर थे नथो ऐं रसूलुल्लाह जो ख़ादिम रिटायर थे नथो आह जान किरे त उन में कुझु त बरड़ो हुजे आह जा निकिरे त उन में कुझु त बरड़ो हुजे ईअं सुठा आहियूं सलामत इश्क जो दरड़ो हुजे भल महेसर मेरड़ो मंदड़ो गंदो गरड़ो हुजे ईअं सुठा सलामत इश्क जो ज़रड़ो हुजे असुल राज़ ही आहे जो महबूब जा
वारा सहाबी महबूब जी ज़ात में, इश्क में, अदब में, एहतराम में, पैरवी में फना थियल हुया। मरहूम गुलाम नबी में सरकार बिल्कुल सच फरमाई आ। सच त मुस्तफ़ा करीम जो जेको आशिक आ, मुस्तफ़ा करीम जो जेको खादिम आ, वो रिटा एरो कॾहिं बि कोन थींदो आ। अदा हज़रत सोनो शेरे मुस्तफ़ा तोड़े जो मज़ार में सुतो पियो आहे, पर रिटा एरो कोन थियो आहे। अॼु बि जवान जो फैज़ जारी ऐं सारी आहे। ये दुनिया वारा रिटायर थींदा आहिनि। मास्टर हो रिटायर थियो, ऑफिसर हो रिटायर थियो, टाउन चेयरमैन हो रिटायर थियो, साईं DSP आ रिटायर थियो, SP आ रिटायर थियो, SHO आ रिटायर थियो। रिटायर थियण खां पोइ हमरा खे ज़ाल बि ॾुखियाई सां हुनजो चवणु मञींदी आहे। छो? इन जे करे त हुन वटि उहिदो हुयो दुनिया जो, हुन वटि उहिदो हुयो ज़माने जो। उहो जेॾी महिल खसिजी वियो त हमरा वारा पावर पूरा थी विया। तोखे याद रखनी आ इहा ॻाल्हि, पंहिंजे दिमाग़ में, पंहिंजे दिल में बेहारणी आहे। अल्लाह जा प्यारा बाना मुस्तफ़ा करीम जा सच्चा ग़ुलाम हिते हूंदा आहिनि त हुननि वटि पावर हूंदो आहे, पावर हूंदो आहे। पर जॾहिं रोज़े पाक में वेंदा आहिनि त पोइ उन्हनि वटि पावर न पावर हूंदा आहिनि। उन्हनि जा पावर ॿीणा थी पवंदा आहिनि। पोइ मुंहिंजा भाउ अज़ीज़, पोइ राणीपुर वारा जवान जेकॾहिं आहिनि पंहिंजे मज़ारनि में अल्लाह जा वली सुतल आहिनि, उन्हनि जा बि पावर आहिनि। ऐं जेकॾहिं जन्नतुल बक़ी शरीफ़ में सैयद मोहम्मद आशिक़ अली शाह सुतल आहे त उनजी त और बात आहे, उनजी त और बात आहे। महबूब जे पाड़े में सुतो पियो आहे। पोइ जेकॾहिं मुंहिंजा भाउ अज़ीज़ हीअं हलंदो वञ सोनो मख़दूम सरवर नूह हाला में सुतो पियो आहे, उनजा पावर और आहिनि। छो त मुस्तफ़ा जो ग़ुलाम आहे, सोनो सुल्तानुल औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मान लुवारीअ वारो। लुवारीअ शरीफ़ में आरामी आहे, पर ख़ुदा जो कसम हाणे उनजा पावर और आहिनि। मुंहिंजो मुर्शिद इमामुल आरिफ़ीन हज़रत पीर रोज़े धणी रहबर रहमतुल्लाह अलैह पंहिंजे रोज़े पाक में सुतो पियो आहे। अॼु हुन जो पावर और आहे। हज़रत गौस बहावल हक़ ज़करिया मुल्तान वारो पंहिंजे रोज़े में आहे, पर उन जो पावर और आहे। मुंहिंजा भाउ अज़ीज़ नक्शबंदी हुजनि, क़ादरी हुजनि, सोहरवर्दी हुजनि, चिश्ती हुजनि, हाणे हिन तो वारे दुनिया वारे लीके मां अॻे ई निकितल हुया, पर हींअर ईअं सम्झो त हू महबूब मदीने वारे जी कचहरीअ में 24 कलाक हूंदा आहिनि। हू रिटा एरो कोन थींदा आहिनि, हुननि जा फूल वधी विया। ये फूल लॻंदा आहिनि पुलिस वारनि खे, फूल लॻंदा आहिनि साईं सूफ़ी साहिब जो फर्ज़ंदा सम्झो सुभान अल्लाह। साईं सूफ़ी साहिब रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मज़ार शरीफ़ में आहे त उहो बि रिटायर कोन्हे। ये दुनिया जा फूल लहंदा आहिनि। बसि मूंखे एतिरो ॻाल्हाइणो, बसि हाणे मूंखे अॻिते क़ुर पढ़णो आहे। इहो सम्झाइणो आहे त सहाबनि जी जेका तारीफ़ रब फरमाई आहे, अलाह त हुई ना हक़ तारीफ़ कोन फरमाईंदो, पर उन सॼी जो विचूर, सॼी जो जेको विचूर आहे, उहो विचूर इहो आहे त हू मुस्तफ़ा में फना हुया। इश्क़ मुस्तफ़ा हुननि वटि हुन जा ख़ज़ाना हुआ। अष्टमा तुंहिंजी ख़िदमत में सीरत पाक मां इन ई ॻाल्हि ते, इन ई जेका ॻाल्हि कई अथमि तोखे दलील ॾियां, तूं ॿुध त सही महबूब जा परवाना छा। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। आबाद वहण वारा आवाज़ अचे सल्लल्लाहु वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। महबूब जो सहाबिया नालो आहे अबू दहदाह जी कुनियत सां मशहूर वा। जो सुभान अल्लाह।
तव्हांजो ॿुधल हुजे उलमा खां सवा तव्हांजो कोन ॿुधल हूंदो के असहाब अहिड़ा आहिनि जिन जो इस्म पाक आलिमनि खे ईंदो आहे ऐं उहो फ़क़ति पंहिंजी कुनियत सां मारूफ़ ऐं मशहूर हूंदा आहिनि। हज़रत अबू दहदाह रज़ियल्लाहु तआला अन्हु पंहिंजी कुनियत सां मारूफ़ ऐं मशहूर आहे। अञा कुनियत कीअं सम्झायां एॾां वेंदुसि टाइम लॻंदो। अबा तव्हां महबूब जे परवाने हज़रत अबू अयूब अंसारीअ जो नालो ॿुधो आहे। इहो नालो न आहे, इहो कुनियो आहे। कुनियो जो सुभान अल्लाह। सिंधी सोली में कुनियत हाणे कुनियत तुन तिन तन काॾो सम्झायो। कुनियो असां सिंधी में चवंदा आहियूं कुनियो आहे बाबा अबू फिलाणो फिलाणे जो पीउ उम फुलान या बि कुनियत में दाख़िल आहे। इहे मुख़्तलिफ़ कुनियतूं सुहिणो अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु उहो बि कुनिये सां मारूफ़ आहे। मुंहिंजा भाउ अज़ीज़ हज़रत उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु नाले सां मारूफ़ आहे ऐं हुनजो कुनियो अबू हफ्स आलिमनि खे ख़बर आहे। इन खां सवाइ हर माण्हूअ खे ख़बर कान्हे। सुहिणो उस्मान ज़िन्नूरैन रज़ियल्लाहु तआला अन्हु उहो इस्म पाक सां मारूफ़ आहे। उनजो कुनियो कंहिंखे ख़बर हुजे या न हुजे मौला अली मुश्किल कुशा अहले सुन्नत जो इमाम। पर ॿी जो मां ॾिसां त सही जोश इते खाधो अथव या सभिनीनि ते था खायो। मुंहिंजो सुहिणो उस्मान बि असांजो मुर्शिद आहे। सुहिणो उमर बि असां सुन्नियुनि जो मुर्शिद आहे। सुहिणो अबू बकर बि असांजो मुर्शिद आहे। जेकॾहिं तूं चवंदे त रुगो अली साईं मुंहिंजो मुर्शिद आहे त हमराह खे हथी मिली पवंदी। हमराहनि खे हथी मिली पवंदी। चवंदा हा हिन जो मतिलबु आहे तव्हांजो उस्मान मुर्शिद न आहे। असां वारे मुर्शिद खां तव्हां फ़ाइदो वठो। उन्हनि खे चओ त तव्हांजो अलीअ में कुझु वञी कोन। अली जेकॾहिं आहे त असांजो आहे अहले सुन्नत वारनि जो आहे। तव्हांजो उन में को बि दख़ल कोन्हे। इहो महबूब जो सहाबी आहे। मां अर्ज़ु कयो के कुनीअ सां मारूफ़ ऐं के वरी सहाबी सगोरा नाले सां मारूफ़ हज़रत अबू दहदाह रज़ियल्लाहु तआला अन्हु वॾो अमीर हो। मां महबूब जे सहाबनि जी जान निसारी तोखे छा ॿुधायां। विच ते मुंहिंजे ज़हन में हीअ ॻाल्हि तरी आई आहे। उहा बि सहाबी सां थी ताल्लुक़